जो नालो रुकमान अली आहे। अरे भाउ खे 4 महीना थी विया आहिनि क़तल करे विया मोहाणे पाड़े जा। उन खां पोइ मां वटि साईं अब्दुल हलार ख़ान साईं हुसैन शाह बादशाह मां वटि आयो, जंहिंजे करे असां 15 ॾींहंनि जी मोहलत घुरी। उन खां पोइ जेको आहे मां ते नाजाइज़ एफआईआरूं कयूं अथनि, उन्हनि वटि हे मां वटि सबूत आहे उन्हनि जो। अञा बि मूंखे धमकाइनि था, यारे पुलिस सां उहे मुलविस आहिनि। हाँ, पुलिस यारो जरवार खानपुर मार मीरपुर माथेलो दाद लिगारी मांजी तदारक नथी करे। ऐं उन खां पोइ ॾहरकी खेंजू जेके पुलिस वारा आहिनि उहे जेके उन्हनि जी फुल सपोर्ट में मां ग़रीब लुकमान तव्हां पहिरीं इहो ॿुधायो, तव्हां ॾे जेके तव्हांजो हीउ भाउ शहीद थी वियो 4 महीना अॻु, जी जी इनखे शहीद करण वारा केरु आहिनि? मोहाणे पाड़े जा आहिनि था। नाला उन्हनि छा आहिनि? उन जा नाला थी अब्दुल रशीद वल्द हैदर अली, उन खां पोइ उनजो पुटु थी बशीर अहमद वल्द अब्दुल रशीद, दिलावर वल्द मोहम्मद पनाह, इमरान वल्द क्यार। जेको इमरान 5 नंबर मां जो एफआईआर मांजी में आहे उहो मां ते वरी उन केस कयो। अॻिले चकर बि मां तव्हां वटि आयो हुउमि, हाणे बि उहे मां ते नाजाइज़ कूड़ियूं एफआईआर कराइण जूं धमकियूं त ॾियनि तो, उहो हथु न खणंदे इन केस तां तो ते असां अञा एफआईआरूं कराईंदासीं। लुकमान तव्हां ॾे जेके तव्हां अगरि चयो मेड़ थी आहे हलार ख़ान पिताफ़ी सैयद हुसैन शाह, उहे तव्हां ॾे मेड़ थी आहे जीअं झगड़ो ख़तमु थी वियो उनजे लाइ मेड़ थी आया, पोइ तव्हां छा जवाबु ॾिनो? असां उन्हनि खे साईं खे इहो जवाबु ॾिनो। अॻिले चकर बि मां हिते आयुमि, मां चयुमि 15 ॾींहं पहिरें असांखे मोहलत ॾियो, 15 ॾींहंनि खां, जंहिंखे उहो जेको फटी वियो मुंहिंजे इन में अब्दुल जब्बार, उन जी एफआईआर थी, उन जे कट जो पुलिस लॻी, उनखे थोरो लोॾो अॻे अची वियो जंग में, उहो जेको रहींदार हुयो। मां चयो साईं जीअं उहो मोटी ईंदो तव्हांखां सां बिल्कुलु ठा जूं ॻाल्हियूं थींदियूं। उन खां पोइ बि असांजे उहे हासकारी नाजाइज़ मुंहिंजे कढ लॻी पिया आहिनि, तूं इन केस हथ न खणंदे त तोखे असां गंदो कंदासीं। माना हाणे कातिल दौर तव्हांखे धमकियूं ॾे थी? कातिल दौर असांजे पोयां आहे। इंसाफ़ आहे हितां वारनि जो। असां अलाए ज़िले घोटकी जा आहियूं या असां हिते यूथी लाल पिताफ़ी जा रास आहियूं, अलाए न आहियूं, भावे हलार वेंदा आहियूं उते असां मिलण जे बि लाइ न आहे दिलि उन्हनि जी घुरंदी की असां मिलूं। मोहाणे हिननि सां मिलंदा आहिनि, बाक़ी असां जंहिंजो खून थियल आहे उन्हनि सां कॾहिं बारी खान असां सां न आहे। माना कातिल दौर सां उहे मिलंदा आहिनि? मिलंदा आहिनि, असां सां कॾहिं बि न। हिकु खां 15 चकर मां वियो आहियां, मूंखे कॾहिं बारी खान सां मिलण न आहिनि। हिते वाठा बीठा आहिनि ॿिया, असांजी क़ौम मां उहो हुजे त कंहिंखे ख़बर पवे न त यार ठीकु आहे, उहे जो आया आहिनि एतिरो नुक़सानु मथां वधे, उन्हनि जो कमु आहे नुक़सानु वधाइण जी कोशिशि। असां साईं जे करे नुक़सानु वधाइण जी कोशिशि में न आहियूं। जे मूंखे हिकु नाजाइज़ी मुंहिंजे अॻिले चकर एफआईआर कयो, हाणे कूड़ा दिलासा, हाणे नाजाइज़ एफआईआरूं, पोइ चवनि सरदार मूंखे मां ट्रपाल खणी वञा। अच्छा, तव्हांखे दार लेगारी थाणो जो तव्हांखे लॻे थो इन जवाबदारनि गिरफ़्तार करण जी कोशिशि न आहे? न, काई बि गिरफ़्तारी कोशिशि न कई। जब गिरफ़्तारी जी कोशिशि करे न त पोइ मां छाजे करे घड़ी घड़ी। हाणे तव्हां छा मुतालबो कयो? मां एसपी खां, आईजी सिंध खां, डीआईजी सखर खां, ऐं उन खां पोइ जेकी अदलिया आहे इहो मुंहिंजो रिकॉर्ड में इहो रखियो वञे, कंहिं बि महिल मूंखे कमु अची सघंदो। मां ते काथे न काथे, मां ते मुंहिंजो भाइटियो आहे सलेमान, मुंहिंजो भाइटियो आहे अब्दुल जब्बार, उन खां पोइ मुंहिंजो भाउ आहे अली अकबर, उस्मान, ज़ैनुल आबिदीन, उहे मुंहिंजे जेके बि भाइटिया आहिनि जो मुंहिंजो ख़ानदान आहे, उन ते कूड़ियूं एफआईआरूं करण जी कोशिशि में उहे लॻा वधा। जी सिंध डीआईजी आहे, जेके बि आहिनि, मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां वटि खणी आयो आहे। उन्हनि जी कोशिशि आहे नाजाइज़ इहो जेको तव्हां खणो हथु त ठीकु आहे, न खणंदा उहे त तव्हां ते कूड़ियूं एफआईआरूं असां कराए तव्हांखे फसाईंदासीं।